पढ़ी मुझा प्यारा दोस्तों बल्कि उन्हीं हुद जो ख़त खणी जॾहिं पहुतो सुलेमान अलैहिस्सलाम जो ख़त हुद खणी पहुतो बल्कि ख़त पढ़ी पंहिंजा वज़ीर घुराया वज़ीरो मां वटि ख़त आयो आहे ऐं वॾे माण्हू जो ख़त आहे हुन चयो आहे त अचो मुस्लमान थी अचो तव्हांजी कहिड़ी सलाह आहे वज़ीर ख़ुदा करे सवला हुजनि आमीन त चओ जीअं असांजे पाकिस्तान जो बेड़ो वज़ीरनि ॿोड़ियो ख़ुदा शल असांजी इन वज़ीरनि मां जान छॾाए तबाही थी वई आहे रोज़ 20 माण्हू 15 माण्हू 10 माण्हू मरण पिया ऐं असांजो साईं क़ाइम अली शाह अलाह से वधाएसि अलाह से अञा बि भंग जा कूंडा घणा पीआरेसि साईं ॾंडो कूंडो पी चवे थो बाबा इहे जेके माण्हू मुआ आहिनि इन्हनि जी जाचा कंदासीं वाह जो जाचा कर रोज पिया माण्हू साईं जी जाचा हले पई रोज भई जाचा हले ये वज़ीरनि मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे तबाही करे छॾी आहे मुंहिंजा दोस्त अहिड़ा वज़ीर हा बिल्किस जा बिल्किस खे चयो सुलेमान वरी केरु थींदो आहे असां को घटि आहियूं छा कोन हलंदासीं जंग कंदासीं बीबी साहिबा फरमाए थी इन्नल मुलूक इज़ा दखलू क़रियतन अफ़सदूहा वजअलू अहल इज़्ज़त अज़िल्लत अहलिहा वजअलू